मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंध में बल्दियाती चूंडुनि खां अवली अफ़वाहुनि जो बाज़ार गरम थी वियो आहे। मुख़्तलिफ़ अफ़वाहूं मुख़्तलिफ़ ज़िलनि में सियासी माण्हुनि जे हवाले सां ईंदियूं रहियूं आहिनि, पर पाण अॼु जेको ज़िक्र कयूं था इहो ज़िले नौशहरो फ़िरोज़ जो था कयूं। मोरे जो जतोई ख़ानदान जेको पाकिस्तान ठहण खां वठी मुशर्रफ जे दौर ताईं मुसलसल इक़्तिदार में रहियो। कराची खां कश्मीर ताईं जतोई ख़ानदान जी इक़्तिदार ते वरी गिरप रही आहे। पर मुशर्रफ दौर खां पोइ जतोई ख़ानदान जो जेको इक़्तिदार आहे उहो यूनियन काउंसिलुनि ताईं अची वेही रहियो। यकीनन इहा जतोई ख़ानदान जे लाइ इंतिहाई बेचैनीअ वारी ख़बर आहे, बेचैनी वारी ॻाल्हि आहे त हेॾे वॾे इक़्तिदार धणी जा मज़ा माणींदड़ इक़्तिदारनि जा उहे यूनियन काउंसिलुनि ताईं महदूद थी विया आहिनि। यकीनन इहा बेचैनी जतोई ख़ानदान में बि आहे त उन्हनि जे माण्हुनि में बि आहे। उन्हनि जा माण्हू जेके थाणा हलाईंदा हुआ, एजुकेशन, एरिगेशन, रेवेन्यू ऐं हेल्थ, मुख़्तलिफ़ खातनि ते उन्हनि जा माण्हू वेठल हुआ, उन्हनि में बि बेचैनी आहे। उहे मुसलसल इक़्तिदार खां ॿाहिरि आहिनि। अफ़वाह इहे आहिनि त जतोई ख़ानदान पीपलज़पार्टी सां वञे पियो। अहिड़े क़िस्म जा अफ़वाह त हलनि था, पर अहिड़े क़िस्म जी तस्दीक आकिब ख़ान जतोई वक़्तनि कंदो रहियो आहे। कॾहिं कॾहिं वरी उन खां जेको आहे सो इनकार बि कंदो रहियो आहे। अहिड़े हवाले सां जतोई ख़ानदान हिन वक़्तु बि अफ़वाहनि जे ज़िद में आहे। ख़बरूं अचनि पियूं त जतोई ख़ानदान जेको आहे पीपलज़पार्टी में वञे पियो। जतोई ख़ानदान खे पीपलज़पार्टीअ में शमूलियत जे लाइ संदनि माण्हू बि ज़ोर भरे रहिया आहिनि। पर जेका मूं वटि जेका मालूमात आहे, जेका आहे असां पंहिंजे ज़रियनि खां मालूमात वरिती आहे, उनखे अञा ताईं जतोई ख़ानदान अफ़वाह करार ॾिए पियो। जतोई ख़ानदान ऐं ज़रदारी ख़ानदान जी मिटी माइटीअ में ॻंढिजण खां पोइ इहे अफ़वाह वधीक पुख़्ता थिया हुया त हाणे जतोई ख़ानदान बाज़ाब्ता तौरु पीपलज़पार्टी जो हिसो थींदो। पर शायदि के मजबूरियूं आहिनि सियासी जो अञा ताईं हिन जतोई ख़ानदान खां पहल करे पियो अमली तौर ते। पर अफ़वाह पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि त लियाक़त जतोई साहिबु, इब्राहिम जतोई, मुर्तज़ा जतोई पीपलज़पार्टी में वञनि पिया। ॻाल्हियूं हलनि पियूं। वज़ीर आज़म जी नी किंगरी हाउस में पीर साहिब पागारे सां मुलाक़ात कई। उन दौरान GDA जो सॼी क़यादत मौजूदु हुई, पर उन में मुर्तज़ा जतोई साहिबु मौजूदु कोन हुयो। कंहिं फ़ोटे में, कंहिं तस्वीर में, कंहिं ख़बर में, कंहिं अख़बार में, कंहिं टीवीअ में किथे नज़र न आयो। यकीनन उहे न हूंदा तॾहिं नज़र न आया। पर छा उते इजलास में न वञण जो सबबु इहो आहे त पाण पीपलज़पार्टी में पिया वञनि। जॾहिं अॼु मूं मुर्तज़ा जतोई साहिब खे फ़ोन कयो, बार बार फ़ोन कयो, उनजो फ़ोन वेंदो रहियो, उन फ़ोन अटेंड न कयो। यकीनन मसरूफ़ हूंदा। मसरूफ़ जतोई साहिब खे मूं फ़ोन कयो, हर फ़ोन कयो, बार बार फ़ोन कयो, अटेंड न थियो। आरिफ मुस्तफ़ा जतोई जो नंबर बंदि हुयो, आकिब ख़ान जो नंबर बंदि हुयो। असांजे सिंध जे भोतारनि जी रिवायत हूंदी आहे त इलेक्शन में एरू गेरू नथू केरू जेको बि फ़ोन नंबर हूंदो आहे, ईंदो आहे, फ़ोन पहिरीं घंटीअ ते भोतार फ़ोन ॿुधंदा आहिनि। इलेक्शन खां पोइ त माना ॼण सख़्तो हूंदो आहे, भोतारनि जा फ़ोन जाम थी वेंदा आहिनि। उहे वरी पोइ सिकंदा आहिनि वॼण जे लाइ, या माण्हुनि जा कन सिकंदा आहिनि जतोई साहिबान जी आवाज़ ॿुधण जे लाइ। इहा सिंध जे भोतारनि जो इहो रवाजु रहियो आहे। नौशहरे फ़िरोज़ में बीहण साहिबु MNA आहे। ज़ुल्फ़कार बीहण हिकिड़ो शरीफ़ माण्हू आहे, सादो माण्हू आहे, मासूम माण्हू आहे। ऐं असेंबली में आहे त बि छा आहे, उनजो माना मिज़ाज सावरे ऐं पेके वारो आहे। जीअं असेंबली में आहे त बि छा आहे, जे न आहे त बि छा आहे। असांखे जेका मालूमात आहे त इस्टेब्लिशमेंट ते मुर्तज़ा जतोई खे कुझु वोटनि तां हारायो, आरिफ जतोई खे कुझु वोटनि तां खटरायो। उहे वरी ॿिया मामला आहिनि, उन्हनि ते करे पाण ॻाल्हाईंदासीं। पर हिन वक़्तु ज़ुल्फ़कार बीहण साहिब जा हथ बि, पाऊं, पेर, चप, वात सभु ॿधल आहे। ज़िले नौशहरे फ़िरोज़ जो पटे वालो बि उनजी ॿुधण लाइ तयारु न आहे। SP DC इहे त वॾा कामोरा आहिनि, पर हिकिड़ो नंढो सरकारी मुलाज़िम बि खेसि ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। म्यूनिसिपल में अंदरि, हेल्थ में, मतिलबु सॼे ज़िले जे अंदरि ज़ुल्फ़कार बीहण साहिब जी हिकु बि नथी हले। या त उनजे पावरनि खे महदूद कयो वियो आहे, या उन इंतिज़ामिया खे चयो वियो आहे त जेको आहे सो बीहण साहिब जी केर बि न ॿुधे।
फेरोज़ जमाली साहबु आहे, पंहिंजे वालदेन जो बाग़ी आहे, जंहिं बग़ावत कई ऐं उन बग़ावत खां पोइ जेको आहे सो पीपल्स पार्टी में ज़िले जो सदर आहे, उसूलन हुनखे हींअर MP हुजणु खपंदो हो, उहा MP जी सीट बि उनखां खसी वई ऐं उते एंट्री विधी ज़िले नौशहरे फिरोज़ में साईं ज़ियाउल हसन लंजार साहबु। ज़ियाउल हसन लंजार जंहिंखे वज़ीर आला जे बराबरि जो प्रोटोकॉल आहे, जंहिंमें SP DC 8-8 10-10 पुलिस जूं गाॾियूं सरकारी कामोरा संदसि ख़िदमत में आहिनि। लंजार साहब वटि को बि सरकारी उहिदो न आहे, न लंजार साहब MP आहे, न त मतिलबु न लंजार साहब MP आहे, न MNA आहे, उन वटि को बि सरकारी उहिदो कोन्हे। उनजो प्रोटोकॉल वज़ीर आला जे बराबरि आहे। सॼे ज़िले ते उनजो असर रसूख़ आहे, बदिलियूं, मुक़ररियूं, नौकरियूं, समूरा मामला उहो करे थो, इवन नाली जे सफ़ाईअ ताईं, रोड जे ठहण ताईं सभु कम उन वटि आहिनि। ऐं उहो ई ताक़त जो सरचश्मो आहे मोरे जे अंदरि, नौशहरो फिरोज़ जे अंदरि तमामु जेको आहे सो। ऐं अहिड़े हवाले सां ज़िले जा जेके ताक़तवर माण्हू जेके मुख़्तलिफ़ जिन ते संगीन ॾोहनि जा इल्ज़ाम आहिनि, उन्हनि ते पाथारीदारनि जा इल्ज़ाम आहिनि, ॾोहारनि खे लिकाइण जा इल्ज़ाम आहिनि, उन्हनि ते लंजार साहब जे शफ़क़त जो हथु आहे ऐं लंजार साहब जी जेको आहे सो वॾी ताक़त आहे। उहो फ़ैसिला करे थो जॾहिं त मोरे जूं मुख़्तलिफ़ बिरादरियूं, मेमण बिरादरी लोकल बिरादरी आहे उहा ख़ामोश आहे ऐं जेको आहे सो कोराई बिरादरी जेका आहे उहा मुसलसल पीपल्स पार्टी लंजार साहब खां नाराज़ आहे ऐं कावड़ियल आहे। अहिड़े हवाले सां मां नथो सम्झां त पीपल्स पार्टी जतोई ख़ानदान खे मोरे में स्पेस ॾींदी, पर इहे बि ख़बरूं आयूं आहिनि त लंजार साहब खे जेको आहे सो सांगड़ में एडजस्ट कयो वेंदो, या गुलाम शाह मरहूम जीलानी जेको जोईअ वारे तरफ़ हुयो या उते हुनखे एडजस्ट कयो वेंदो। पर जतोई ख़ानदान खे हिकिड़ी MP जी सीट, हिकिड़ी MNA जी सीट, हिकिड़ी एडवाइज़री ऐं ईअं ई हुनजी जेको आहे सो हुननि खे इक़्तिदार जे अंदरि उन ढांचे में हुननि खे जेको आहे सो पंहिंजो शेयर ॾिनो वेंदो त जीअं सिंध जे अंदरि जेको आहे सो इहो तासिर ॾिनो वञे त पीपल्स पार्टी जो हिन वक़्तु को बि मुखालिफ़ कोन्हे को। पर जतोई ख़ानदान इस्टेब्लिशमेंट सां नथी बुणियल आहे, मूंखे जेका ख़बर आहे। ऐं जतोई ख़ानदान इस्टेब्लिशमेंट खां सवाइ पीपल्स पार्टी जी में न वेंदो। जेकॾहिं वञे थो हुन हिकु पासे GDA जे लाइ इहो वॾो धचको हूंदो, यकीनन GDA जेको भोतारनि जो जेको वॾो ताक़तवर इताद आहे उन में कमज़ोरी अची वेंदी ऐं मुमकिन आहे त इहा ॻाल्हि GDA जे लाइ बि ॾुखी हुजे। बहरहाल ॾिसजे त हिन मकानी चूंडुनि में केतिरी ख़रीदो फ़रोख़्त हले थी, केतिरा घोड़ा जेके आहिनि उहे विकामजनि था ऐं कहिड़ा घोड़ा कहिड़ी रेस मारनि था, इहा ख़बर बलदियाती चूंडुनि में पवंदी। ऐं उन हवाले सां चूंडूं खटण जे लाइ IG जी तब्दीली ज़रूरी आहे, जंहिंजे लाइ सिंध हुकूमत न चोटीअ जा ज़ोर लॻाए रही आहे ऐं वॾा पीर साहब पागारो बि संदरो ॿधी मैदान में लथो आहे। ॾिसजे छा थो थिए।